असा कथा पढ़ी आ भक्तमाल में, जिन भक्तमाल जी रचना कई न नाभादास जी, वो पंहिंजे गुरु सां गॾु रहंदा। उन्हनि जा गुरु हुया अग्रदास। ॾाढी सुंदर सुंदर घटना उन्हनि जे जीवन जी। क्यों कीअं हुया? गुरु तो पहुतल हुया अग्रदास जी, पहुतल वो भगवान सां उन्हनि जी तार जुड़ियल, पर सेवक नाभादास भी घट न हुया, वो भी पहुतल हुया ॾाढा। हिकु ॾींहुं चरण पिया दबाइनि पंहिंजे गुरुअ जा, नाभादास जी सेवा पिया करनि। ओॾीमहिल राजा जी सवारी संतन सां मिलण आई। राजा जा कई लगभग कथा में लिखियल आहे 10,000 सैनिक राजा सां गॾु हुया, मंत्री आदि सब सैनिक 10,000 जी सेना खणी राजा काथे चढ़ाई करण पियो वञे। तो सोचो भाई संत जी कुटी आहे, दर्शन कंदा था वञो, ॾाढो नालो ॿुधियो आहे अग्रदास जो। ऐं रस्ते ते ई वीचार पियो कंदो अचे राजा कि एॾी महिमा ॿुधी आहे संत जी, पर संतन जे सेवकन जी भी ॾाढी महिमा ॿुधी आहे भाई। चओ हरे राम। तो राजा मजाक में पंहिंजे मंत्रिन खे चवंदो पियो अचे कि छा आहे वाकई संतन भक्तन जी एॾी महिमा थींदी आहे, सेवकन जी भी महिमा एॾी थींदी आहे कि रुगो इन्हनि बस हल्लो करे छॾियो आहे। मन में हिकिड़ो इहो डाउट हुयो। चओ हरे राम। पर आयो राजा दर्शन करण जे लाइ, अची कंहिं सेवादारी संतन खे ॿुधायो, चई महाराज राजा आयो आहे दर्शन जे लाइ। संत ॿाहिरि आया अग्रदास जी, राजा सां मिलिया, खूब आशीर्वाद ॾिनो। आशीर्वाद ॾिनो भाई जंहिं कम सां वञे तो भगवान तोखे सफल कर, धर्म जी जय थे, जीत थे। हाणे राजा ॿुधायो, चई महाराज आशीर्वाद ॾियो, मां वञा तो 10,000 जी सेना गॾु आहे। चयूं काथे आहिनि? चयूं ॿाहिरि बीठा आहिनि। कि अच्छा, पंहिंजे सेवक खे सॾु कयूं नाभादास खे। एरिया भाई जी गुरु जी 10 केला उन्हनि जे चरणनि में पिया हुया, 10 केला। चओ हरे राम। 10 खणी करे केला पंहिंजे सेवक खे ॾिनो। चयो वञ, ॿाहिरि 10,000 सैनिक बीठा अथई बाटिया। चओ हरे राम। घणा केला? कुल 10, ऐं सेना घणी आहे? 10,000। भक्तमाल जी कथा तव्हांखे ॿुधायूं। वन भाई वन, हे 10 केला खण ऐं 10,000 सैनिकनि खे बाटिया। असां जहिड़ो कोई हुजे हा त चई असां कमाल था कयो। हाँ, तव्हांखे मजाक सुझी आहे? 10 केला 10,000 माण्हू उन्हनि खे कीअं ॾींदासीं? सेवक अहिड़ो न चयो जी जो आ गया, तुरंत 10 केला खया ॿाहिरि विया। सेवक भी घटि न हुया, उन्हनि केला बाटण शुरू कया, बाटे वापस आया, 10 केला वापस भी खणी आया। चओ हरे राम। गुरु जी पुछो बाटे आए? चई हा गुरु जी। राजा हैरान, चई एडी जल्दी वयो, बाटी भी आयो, वरी 10 केला वापस खणी आया। मजाक तो करे छा? छा ॾेई आया मां? बस ॾेखारे आए छा केला? चई न साईं, हिक हिक खे 10 केला ॾेई आयो आहियां। चओ हरे राम। मुंहिंजे गुरुअ जी आज्ञा आहे न, केला बाटिया, हिक हिक खे घणा ॾेई आयो आहियां? 10 केला। घणी उनजी सेना हुई? 10,000। और 10 केला वापस भी खणी आया। गुरु जी मुस्कुराइण लगा और राजा के धीरे सां चवण लगा, राजा ॾिठी इहो तई सेवक। चओ हरे राम। तुझे मन में शंका हुई न भाई एडी महिमा, ये तो तोखे अना केवल सेवक जी महिमा दिखारी आ, संतन जी महिमा तो अना न्यारी थी भाई। उनके 10 केला मिलिया और वाकई राजा वनी ॾिठो तो उनकी सेना वो सब केला पिया खाइन, हिक हिक जे हथ में 10 केला। राजा चरणन ते गिरे। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद। तो सबदे सेवक धर्म कठोरा, ई न चवा भरत जी महाराज।